अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनत्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना अवलहुम ख़ल्क़न व आख़िरुहुम बअसन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल ख़ल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, हर शइ जी इब्तिदा आहे, वरी उन जी इंतिहा आहे। इहा ॻाल्हि गुज़िरियल जुमे ते अर्ज़ रखी हुई। नबूवत जी इब्तिदा आदम अलैहिस्सलाम खां आहे ऐं नबूवत जी इंतिहा मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायो अना अवलहुम ख़ल्क़न व आख़िरुहुम बअसन। पैदा थियण में आउं सभिनि खां अॻु में आहियां। पैदा आउं अॻु में थियो आहियां पर आयो पछाड़ी में। कुंत नबियुम आदम बैनल माए वत्तीन। आदम अलैहिस्सलाम जे मिट्टी जो गारो गुस्सो पियो हो उन टाइम ते अर्शन ऐं आसमाननि ते मुंहिंजे नबूवत जा ऐलान थी चुका हुआ। पैदा अॻु में थियो आहियां, आयो पछाड़ी में आहियां। नबूवत जी इब्तिदा आदम अलैहिस्सलाम खां आहे ऐं इंतिहा मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात में। हाणे कंहिं बि नबीअ जे अचण जी घटी कान्हे, दरवाज़ो बंदि थी। जेकॾहिं को माण्हू चवे थो हिन दौर में त आउं नबी आहियां ऐं ॿियो को मुस्लमान हुन वटि वञे ऐं हुनखे वञी चवे त तूं जेकॾहिं नबी आहीं त पंहिंजे नबूवत जो दलील ॾे, इहो दलील घुरण वारो ई काफ़िर थी वेंदो। माना दलील तॾहिं थो घुरे जॾहिं हुनखे असांजे नबी जे ख़त्म नबूवत में शक हो, तॾहिं हुन खां वञी दलील घुरई। इन करे इमाम अबू हनीफा जी फतवा त जेको कूड़े दावेदार खां दलील घुरे न उहो दलील घुरण वारो ई काफ़िर थी वेंदो। ॻाल्हि ख़तमु आहे। असांजो नबी ख़ातमुन नबिय्यीन आहे, बसि नबूवत जो दौरो ख़तमु। नबी छाजे लाइ अचे? दीन मुकमल आहे, दीन मुकमल आहे। नबी तॾहिं अचे जॾहिं पहिरियों के नबी जी शरीयत दीन मिटिजी वियो, मटाए छॾियो, हेॾा होॾा करे छॾियो, पोइ वरी नओं नबी अची हुनखे सुधारींदो आहे। दीन त मुकमल आहे, मिटिजणो ई कोन्हे, मिलावट थियण जहिड़ो ई कोन्हे। ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती ज़ाहिरीन अलल हक़्क़ि ला यज़ुर्रुहुम मन ख़ालफ़हुम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजी उम्मत में हिकिड़ी जमात हक़ ते रहंदी क़यामत ताईं। हक़ ते हिकिड़ी जमात मुंहिंजी हूंदी जेका दीन जी हिफ़ाज़त कंदी। उनजो दलील कहिड़ो? हक़ वारी जमात जो ला यज़ुर्रुहुम मन ख़ालफ़हुम। पाण फरमायो उन्हनि जी मुख़ालिफ़त थींदी घणी, उन्हनि जी मुख़ालिफ़त हूंदी घणी, पर मुख़ालिफ़नि जी मुख़ालिफ़त उनखे नुक़सान कोन ॾींदी, हो ज़ोर हूंदा। असीं हक़ ते आहियूं
ये घोड़ा घोड़ा जा दिया माने कंडो लगे तो ना हाँ बुझी गए एकड़ी जमात न दीन जी हिफाजत को दीन मुकम्मल बा दीन महफूज बा अमेरिका के पे के ताकत कोने भले एटम बम आ रहा है हाइड्रोजन बम आ रहा है मुल्क तबाह करे जगह पर पुराने जी रेर जबर बना तो बदला जाए बुझी गए दुनिया की सब ताकत जब जी जोर दी अमेरिका जा हवारी है कुरान रहंदो कुरान वारा रहंदो यो महफूज है यो कुरान में रब चैलेंज करे छड़ियो बस खत्म कर दी स्कूल में के छोकरा पढ़ंता उनके खबर इकड़ी लो जी होती है और जो तो चोंपू जो ने जी क्यों लगे चवंदा न पलका उनसां गोल दायरो ठाहींदा काटर ते हाणे जॾहिं गोल दायरो ठाहींदा न हिकिड़ी चोंप कागर ते ज़ोर ॾेई भिचाए ॾियारींदा ॿियो जेको हूंदो न पासे हुन में पेंसिल फाथल हूंदी हाणे तो गोल दायरो ठाहे ही विच वारी जॻह चोंप थड़ंदी कोन इहा ज़ोर ॾेई न हाणे गोल दायरो ठाहींदा हाणे हीअ पेन फरंदी वेंदी ये फरंदी थी हित मिलंदी न को नके सां मिलंदो गोल दायरो तयार थी वेंदो हाणे पलकार खणो मथे गोल दायरो बि नज़र ईंदो ऐं विच में जेका चोंब नज़र हुई न उते सन्हड़ो नुक़्तो नज़र ईंदो जिते चोंब खोतल हुई इहो सन्हड़ो नुक़्तो जेको विच ते आहे न इहो ठहंदो पहिरीं इते चोंब रखबी न त गोल दायरो कोन ठहंदो पहिरीं या चोंब खोल भी यो नुक़्तो पहिरीं ठहंदो पर यो नुक़्तो नज़र तॾहिं ईंदो जॾहिं गोल दायरो मुकमल थींदो पलकार खणंदा पोइ विच वारो नुक़्तो नज़र ईंदो मोहम्मद मुस्तफ़ा विच वारो नुक़्तो आहे आत्मकांति ईसा ताईं गोल दायरो आहे मोहम्मद वारो नुक़्तो ठहियो अॻु में आहे पर नज़र तॾहिं ईंदो जॾहिं गोल दायरो नबी वारो पूरो थिए पोइ नजर पछड़ी अनावल खलकन वाखरम बस और पैदा अग में थे पर आयो पछड़ी में ऐ शान वारो मान वारो मेहमान खास ईंदो ही पछड़ी मोरियन जलसो करायो मौलवी ईसा मौलवी गुलासन मौलवी खान पठान मौलवी इस्माइल मेमन सजावल वारो मौलवी साबे मौलवी अब्दुल कदीर हकानी मौलवी जोगी मौलवी राशिद हाणे इश्तिहार यानी छपान पूरे विच ते हेॾो नालो अल्लामा राशिद महमूद खालिद सूमर साहब हेॾो पहिरीं हुन खां तारीख़ वठंदा पोइ ॿियनि खां तारीख़ वठंदा हा राशिद इहा ॾिनी आहे इहा ॾे अॻु में राशिद खां पोइ ॿियनि खां नालो वॾो राशिद जो महिमान खाधो इश्तार थपिजी विया जलसो सिंगार थी वियो कारवाई शुरू थी हवा मौलवी ईसो तक रखंदो हवा मौलवी खान थो ॻाल्हाए हवा मौलवी इस्माइल थो ॻाल्हाए राशिद खे ॿियारो कमरे में लिकाए वेठा हुआ तूं पछाड़ी अचिजे न त जलसो फटंदो माण्हू तुंहिंजे करे आया आहिनि तारीख़ अॻु मां राशिद खां वरितऊं नालो वॾो हुनजो ॾिनो पर आणींदा हुनखे पछाड़ी में छो त महिमान ख़ासि आहे हिन ख़ुदा जे ख़ुदाई ऐं पूरी काइनात जो महिमान ख़ासि मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे खयो अॻु में आहे वजूद अॻु में आहे पैदा अॻु में थियो आहे पर ईंदो पछाड़ी में जहान जुड़ी हुन लाइ दुख नज़ारा जियो ठंडे वारे में वक्त घणो गुज़ारियोसीं पर अहिड़ो माण्हू तयारु कोन थियो
तो वरी मुझे जाए पे आवांगे राजी करे जिंदगी गुजारी थी पर माओ का प्यार कौन थी दुख रहियो जाना है बाला ही हो अरे पर यार है नो हेलो रबिया लवन जो महीनों है चंद्र जो थोड़ा जी पेरी